सना खान मुस्तफ़ा, सना खान मुस्तफ़ा, सना खान मुस्तफ़ा, सना खान मुस्तफ़ा। एक दफ़ो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। सना खान मुस्तफ़ा सीज़न 2 जा ही सभु कंटेस्टेंट्स जिन सेमीफाइनल राउंड में जजिस के वॾो इम्प्रेस करण जी कोशिशि कई ऐं मुंहिंजे ख़्याल सां जजिस इम्प्रेस बि थिया आहिनि ऐं खोड़ सारियूं शयूं बि सिखिया आहिनि। सो जजिस चॉइस राउंड आहे ऐं हाणे तव्हांजे ई हवाले आहिनि ही तव्हांजा 9 कंटेस्टेंट्स, जंहिंमें केरु सखर पियो रिप्रेज़ेंट करे, को हैदराबाद रिप्रेज़ेंट पियो करे, को नवाबशाह रिप्रेज़ेंट पियो करे। ऐं उन्हनि सभिनीनि जा नाला हिकु दफ़ो वरी तव्हांखे ॿुधाईंदो हलां। मोहम्मद सुधीर कादरी साहब आहिनि, राबिया हारून, अहमद रज़ा, हाफ़िज़ अब्दुल राफ़े, अहमद रज़ा हुसैनी, मोहम्मद अदील शाह, मोहम्मद हुसैन, सपना सवेरा, सादिया उरूज। हिननि सभिनीनि तव्हांजे साम्हूं पंहिंजा कलाम पेश कया, तव्हांजा रिमार्क्स बि आहिनि, तव्हांजा नंबर्स बि तव्हां लिखी वरिता आहिनि। हाणे अप टू यू, तव्हां हिननि खे कहिड़े बि तरीक़े सां आज़माए सघो था। जी ख़ान साहब। सभ खां पहिरीं असां टई जज हिकिड़े डिसीशन इहो वरिती आहे कंहिं कंक्लूजन ते पहुचण लाइ। जेके राबिया हारून एंड सादिया उरूज, ये दोनों आगे हैं और एक एक अस्थाई हमें सुनाए दोबारा, एक एक अस्थाई सिर्फ। अच्छा, वही जो कलाम पढ़ो? नहीं, कोई और सुना दे, हमें कोई एतराज़ नहीं है, हमें सिर्फ कुछ करना है। जी, माइक है। जो पहले अस्थाई अंतरा पढ़ेंगे और जो पहले कलाम पढ़ा है वो नहीं पढ़ेंगे, दूसरा पढ़ेंगे। बिस्मिल्लाह जी। मैं के बेवकूफ़ तो बेमाया हूँ, तेरी दहलीज़ चलाया हूँ। आज हूँ मैं तेरा दहलीज़ नशीं। आज हूँ मैं तेरा दहलीज़ नशीं। आज मैं अर्श का हम पाया हूँ। आज मैं अर्श का हम पाया हूँ। सुभान अल्लाह। कोई सलीका है आरज़ू का, कोई सलीका है आरज़ू का, न बंदगी मेरी बंदगी है, ये सब तुम्हारा करम है आका। के बात अब तक बनी
क्यों बताएं, तुम ही से मांगेंगे, तुम ही दोगे। तुम्हारे दर से ही लौ लगी है, ये सब तुम्हारा करम है आका, ये सब तुम्हारा करम है आका। सुभान अल्लाह, माशाअल्लाह। शुक्रिया जी सर। ये सेशन तो डन। ये जो अहमद रज़ा हुसैनी जो नवाबशाह से कौन है? आप हैं? कोई अस्ता दूसरा सुना है कोई? और जब भी आप पढ़ें तो अपना सांस पूरा लेके ना, पूरा सांस फेफड़ों में लेकर आगाज़ किया करें। असल में ये भी एक टेक्निक है कि जब कोई स्टार्ट किया जाए तो कम से कम फेफड़ों में 60% सांस तो होना चाहिए, ताकि मजबूती से वो सुर कायम हो सके जहाँ से आपने आगाज़ करना है। ठीक है ना बेटा? बिस्मिल्लाह करें। ऐसा तुझे खालिक ने तरहदार बनाया, ऐसा तुझे खालिक ने तरहदार बनाया, यूसुफ को तेरा तालिबे दीदार बनाया, ऐसा तुझे खालिक ने बेयारो मदद गार जिने कोई न पूछे, बेयारो मदद गार जिने कोई न पूछे, ऐसों का तुम्हें यारो मददगार बनाया, ऐसा तुझे खालिक ने। थोरो स्टूडेंट्स तव्हांजनि जी जेका आहे ब्लड प्रेशर हाई पियो थियनि, सो अगरि तव्हां इन्हनि टिनी मां को हिकिड़ो सिलेक्ट थी सघे थो हींअर जेको फाइनल राउंड जी तरफ़ वञे, त इन सां छा थींदो त ॿिया जेके आहिनि उहे थोरा अञा तयारी सां ईंदा। इहा ईअं ई मुंहिंजी हिकिड़ी राय आहे सर। हम ये चाह रहे हैं कि हम बल्कि ये समझें कि ये एक चांस और दिया जा रहा है इनको और बेहतर करने का, ताकि हमें रद्द बदल करने में आसानी हो जाए।
हम तो बल्कि गिविंग देम चांस के मतलब हमें कंपेल कर दें कि हम तब्दील कर सकें कुछ। तो जिनके गले बैठे हुए थे उनको भी हमने चांस दिया कि हो सकता है वो पहले प्रेशर में आ गए हों तो अब थोड़ा सा वो और तरीके से आ जाए। हाणे कंहिंखे था दावत ॾियो? हाँ मैं तव्हां अचो प्लीज़, कोई हिकिड़ो अंतरोस्तो ई ॿुधायो भला। आ गए मुस्तफ़ा आ गए मुस्तफ़ा आ गए मुस्तफ़ा आ गए मुस्तफ़ा आ गए। आज दुनिया में खैरुल वरा आ गए। आज दुनिया में खैरुल वरा आ गए। आज दुनिया में खैरुल वरा आ गए। और कौन देता है देने को मुँह चाहिए। कौन देता है देने को मुँह चाहिए। कौन देता है देने को मुँह चाहिए। देने वाला है सच्चा हमारा नबी। देने वाला है सच्चा हमारा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मोहम्मद हुसैन अस्थाई अवां जेका पढ़ी आ गए मुस्तफ़ा आ गए मुस्तफ़ा आ गए, इहो कंहिंजो आहे कलाम? इहो कंहिंजो आहे? हाणे अंतरो तव्हां पढ़ियो आला हज़रत जो, कौन देता है देने को मुँह चाहिए। इन जी अस्थाई है सबसे औला वो आला हमारा नबी। आ गए मुस्तफ़ा आ गए। ये है कहने का अस्थाई ये बस हो गई। ये सब बच्चे यहाँ खड़े हुए हैं, ये कंपटीशन है। कितना एस्पायर किया जा सकता है यहाँ पर? आप खुद इंसाफ करें। आप सब हमारे बच्चे हैं, हमारे सब हमारी नज़र में बराबर है। ये एक ही सब में खड़े हो गए महमूद अयाज, ठीक है? तो मकसद कहने का ये है कि आप एक कंपटीशन के नाथुआ हैं या एक प्रॉपर नाथुआ हैं? प्रॉपर नाथुआ कौन होता है? वो होता है कि जो मिसरा ऊला जो है वो किसी और नात का हो और अंतरा किसी और नात का हो और वो चैनल पर पड़ा हुआ आके। इंसाफ खुद करें, हमें मुनसिफ ना समझें। अपनी ज़ात के अपने ज़मीर के कटहरे में खुद खड़े हो जाएं और ख़ुद फैसला कर लें कि हम कहाँ तक जाएं आपके साथ, कहाँ तक आपको चांस दें। सरकार का जिक्र है, इस यहाँ पर आदमी तो सरे मुँह भी निराफ नहीं कर सकता। फिर भी हम गलतियों के पुतले हैं, कोई गलती हो जाए तो हम उन्हीं की बारगाह से माफ़ी के तलबगार भी हैं, मुल्तमिस भी हैं उनकी बारगाह में, लेकिन खुद अपने साथ इंसाफ करें। अदायगी अगर नात की नहीं है, लफ्ज़ों का पता नहीं है कि कौन सा लफ्ज़ कहाँ रुकना है, एराब पंक्चुएशन क्या है, तो मानवियत ही तब्दील हो जाती है। तो थोड़ा सा जहाँ भी जाएं, इस प्लेटफॉर्म को छोड़ के कहीं और प्लेटफॉर्म पे भी जाएंगे, किसी और चैनल्स पे जाएंगे, किसी और मुकाबलों में जाएंगे, तैयारी के साथ जाएं। हम आपको सबक दे रहे हैं, आगे जाके आपको प्रॉब्लम ना हो, यहाँ से कुछ सीख के चले जाएं। यहाँ हार जीत का मसला नहीं है, यहाँ आप जीतने नहीं आए ना हारने आए। जो यहाँ जीत भी गया वो भी कोई जीतना नहीं है, जो हार गया वो भी उनकी बारगाह में सब खड़े हैं, सबको अजर मिल चुका। शुक्रिया। माशाल्लाह जी सर। हाणे कंहिंखे सर ईंदा था? बस असां डिसीजन वठी चुका आहियूं।
दैट्स इट। अच्छा, अब हम फैसला करेंगे और हम अनाउंस करेंगे बस। अब हमें किसी को नहीं सुनना। न त छो हीअ आया आहिनि स्टेज ते बीठा आहिनि, मतिलबु का अहिड़ी ॻाल्हि तव्हांखे हिननि जी? न, मक़सदु उहो न आहे। असल में जेके कन्फ्यूजन्स हुयूं असांखे फ़ैसिले करण जी, उहो असां चेक करे वरितियोसीं न। हाणे जेके असां फ़ैसिलो थी चुको आहे हुननि खे ॿुधण जो को मक़सदु न आहे। असांजो मक़सदु हीअ आहे त जजिस चॉइस में इहो त मूंखे चेक करिणो हो त कंहिंखे ॿुधणो आहे। वरी हुनखे चांस ॾियो, छो असांखे फ़ैसिले में प्रॉब्लम पियो थिए, बारीक बारीक मसइले ते हिकिड़े हिकिड़े पॉइंट ते ॻाल्हि बीठी आहे। त हिन करे असां ॿुधी वरितो आहे। त पोइ अगरि ॿिया जजिस जे ज़हन में को ॻाल्हि आहे त भले उहो शेयर करे वठे। मुतफ़िक़ राय आहे तव्हां टिनी जी? जी, बात यही है क्योंकि जिनमें हमें मसला टाई नज़र आ रहा था उनको हमने दोबारा सुना है और उसका फैसला कर। त पोइ तव्हांखे थोरो वक़्तु अञा ॾियूं था, छो त असीं वरी हिकिड़ो नंढिड़ो ब्रेक था वठूं। ब्रेक खां पोइ अचूं था ऐं इनशाला असीं रिज़ल्ट अनाउंस कंदासीं त कहिड़ा उहे 5 ख़ुशनसीब आहिनि जेके सना ख़ान मुस्तफ़ा सीज़न 2 जा फाइनलिस्ट हूंदा। उन्हनि 5 ख़ुशनसीबनि में तव्हां 5 मां को हूंदा जेके तव्हांजा दोस्त आहिनि। तव्हां हिकिड़ो वॾो सफ़र तय करियो, सखर मां, नवाबशाह मां, हैदराबाद मां, फाइनली तव्हां अॼु माशाल्लाह सां सेमीफाइनल राउंड ताईं विया। इहा बि हिकिड़ी वॾी अचीवमेंट आहे, इहा हिकिड़ी वॾी कामयाबी आहे। जीअं ख़ान साहब चयो त हार जीत थींदी रहंदी आहे। तव्हां माशाल्लाह सां पंहिंजे तरफ़ खां सभिनीनि बेस्ट ॾिनो आहे। सो थोरो वक़्तु हाणे जजिस खे बि ॾींदासीं ऐं थोरो वक़्तु जेके असांखे हींअर टीवी ते ॾिसनि पिया उन्हनि खे बि ॾींदासीं। तव्हां बि असांखे ॿुधाइजो त केरु आहे विनर ऐं केरु थींदो सना ख़ान मुस्तफ़ा सीज़न 2 जो नंबर 1, नंबर 2, नंबर 3। सो 5 जा नाला असीं हिकिड़े नंढड़े ब्रेक खां पोइ तव्हांखे ॿुधाईंदासीं। त हींअर वक़्तु थियो आहे हिकिड़े नंढड़े ब्रेक जो, असां सां गॾु ई रहिजो। अचूं था हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक खां पोइ। सना ख़ान मुस्तफ़ा, 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 सना ख़ान मुस्तफ़ा। जी, त ही सभु कंटेस्टेंट्स माशाल्लाह सां जजिस बि हिते आहिनि ऐं फ़ैसिलो बि सलामत साहब जे हथ में ई आहे। सो हाणे वधीक अगरि हिननि असांजे नवनि जेके नातख़्वां आहिनि असांजा माशाल्लाह सां, पहिरीं त आऊं अगरि पंहिंजी थोरी सी ॻाल्हि ॿुधायां त माशाल्लाह सभिनीनि पंहिंजी तरफ़ खां बेस्ट ॾिनो आहे ऐं तव्हां सभु अॼु विनर्स आहियो। पर मुक़ाबिलो आहे, मुक़ाबले में कंहिंजी हार थींदी आहे, कंहिंजी जीत थींदी आहे। सो पहिरीं आऊं जजिस खां पुछंदुसि त केतिरो टफ थियो तव्हां सभिनीनि जे लाइ? आज हमें बहुत मुश्किल पेश आई है क्योंकि बहुत ही सुर में और अच्छी प्रोनाउंसिएशन में और तलफ़ुज़ इनका अच्छा है, इनका ये लहजा इनका अच्छा है। मज़ीद आगे बहुत तरक्की करेंगे, लेकिन हमें जो फैसला करना है कि 5 फाइनल में जाएंगे, बस उनकी हमने निशानदेही की है। बाकी सलामत साहब फैसला सुनाएंगे। जी, अब्दुल कादिर साहब। सही माशाल्लाह सभिनी पंहिंजी तरफ़ां पूरी कोशिशि कई, महिनत करे आया ऐं ज़ाहिरा झिझक थींदी आहे, पर बहरहाल उन में असांखे थोरो ॾुखियाई आहे थी त किथे को टाई थिए पियो सिलसिलो। त इन करे असां कोशिशि कई त उनखे ॿुधूं। हाणे फाइनल फ़ैसिलो असांजो थी वियो आहे। साईं सलामत साहब। सलामत साहब। जी सर। जॾहिं बि ॻाल्हि ख़तमु थींदी आहे अची मूं ते ऐं बहरहाल ये फर्स्ट टाइम हुआ है कि छो त इहे सभु हिते समझदार माण्हू वेठा आहिनि ऐं हिते जी दुनिया ते प्रोग्राम हलंदो त असांजे कुल्हनि ते वॾी ज़िमेदारी हूंदी आहे। छा साहब त का हिन करे तव्हां ॾिसो असां हींअर जजिस चॉइस में असां हर उनखे ॿुधूं पिया। वरी त किथे न किथे को भला को अहिड़ो असांखे मौक़ो मिले त असां को 0.1 या -1 कयूं या हीअं कयूं। त बहरहाल हिन करे असां उन्हनि खे रिपीट करे ॿुधियोसीं ऐं वॾो मुश्किल फ़ैसिलो हो। बहरहाल ऐं असां हिन फ़ैसिले में असां पंहिंजी तरफ़ां 3 जजनि मुतफ़िक़ा तौर ते मुकमल मेरिट खे मद्देनज़र रखी ऐं सरकार खे मद्देनज़र रखी असां इहो फ़ैसिलो कयो आहे त हिन में अगरि को कंटेस्टेंट रही थो वञे या रहिजी थो वञे त हुनजो मक़सदु ही न आहे त हू को हार ऐं जीत जो को मसइलो न आहे। हीउ सभु हिकिड़ो प्रोग्राम जो फॉर्मेट आहे
बाक़ी सभु असां कामयाबु आहियूं। असां जेके हिते ॿुधण वारा आहिनि हू बि कामयाबु आहिनि, छो त इहो ज़िक्र में शामिलु थियणु इहो रहमतुल आलमीन जो ज़िक्र आहे, को मतिलबु को मामूली ॻाल्हि न आहे। त हीअ सरकार पाण जिन्हनि खे घुराईंदा उहे ईंदा आहिनि ऐं इहे सभु किथां जेके हेसि ताईं पहुता आहिनि सेमीफाइनल में, इहो बि सरकार जी वॾी कदम फरमाई आहे। ऐं जेके इंशाअल्लाह त हाणे फ़ैसिले जी घड़ी आहे ऐं सभ खां पहिरीं कहिड़ो ख़ुशनसीब आहे जेको फाइनल राउंड में सना खान जेके फाइनल में मूव करे पियो साईं मुंहिंजो, उहो आहे मोहम्मद अदील शाह फ्रॉम नवाब शाह। मोहम्मद अदील शाह फ्रॉम नवाब शाह अॻियां अचनि। माशाल्लाह माशाल्लाह, मुबारक हुजे शाह साहब, मुबारक हुजे। फाइनल राउंड में तव्हां आयो हाणे जी। सेकंड नालो? सेकंड हैदराबाद सां मोहम्मद सुधीर साहब कादरी साहब। माशाल्लाह, तव्हां सेकंड राउंड में आयो। सेकंड राउंड में ही आहिनि अहमद रज़ा फ्रॉम हैदराबाद। अहमद रज़ा फ्रॉम, अरे माशाल्लाह माशाल्लाह, तव्हां बि फाइनल में आयो, तव्हांखे खोड़ सारी मुबारक हुजनि। अच्छा, वरी अहमद रज़ा फ्रॉम नवाब शाह। अहमद रज़ा फ्रॉम नवाब शाह, तव्हांखे मुबारक हुजनि। माशाल्लाह सां तव्हां सना खान मुस्तफ़ा सीज़न 2 जा फाइनलिस्ट आहियो तव्हां। ऐं लास्ट किथां सखर आहे, नवाब शाह आहे या हैदराबाद आहे? उहो बि हैदराबाद आहे ऐं लेडीज़ विंग मां आहे। अच्छा त कहिड़ी असांजी भेण आहे? असांजी न्याणी आहे राबिया हारून। माशाल्लाह माशाल्लाह। ऐं जजनि जो मुतफ़क़ फ़ैसिलो आहे त बाबा, छो त असां कुझु बारीकियूं असां तमामु बारीक बीनी सां सुरनि खे उनजे मतिलबु डीप में वञी चेक कयो त असां चयो त न, इहो फाइनल में वञी इनशाअल्लाह अञा वधीक कामयाबी। माशाल्लाह, त तव्हां पंजनी खे खोड़ सारी मुबारकूं हुजनि। तव्हां सना खान मुस्तफ़ा जेको अब्दुल्ला बिल्डर्स एंड डेवलपर्स वारनि जे ताउन सां आहे ऐं GFS वारनि बिल्डर्स वारनि जे ताउन सां आहे, तव्हां उन जा फाइनलिस्ट आहियो। तव्हां सां गॾु इनशाअल्लाह फाइनल में तव्हां सभई पंज ई ॼणा तयारी करे अचिजो ऐं ज़बरदस्त कॉम्पिटिशन थियण वारो आहे। जजिस सभिनीनि जे लाइ हिकिड़ियूं वेल विशिस ई आहिनि ऐं जेके असांजा भाइर ऐं भेणूं हिन कॉम्पिटिशन में सिलेक्ट न थी सघिया आहिनि त उहो इन्हनि जो लास्ट स्टेज न आहे, हीउ हिकिड़ो तव्हांजी ईअं सम्झो त शुरुआत आहे तव्हांजी। जी सर, तव्हां जेके मैं सिर्फ इतना कहूँगा बच्चों से कि नवाब शाह, मुझे ये उम्मीद नहीं थी क्योंकि जब सिलेक्शन हुई तो हैदराबाद से मैंने कहा दी बेस्ट है, लेकिन कमाल है कि नवाब शाह से जब लोग आए तो हमें हैदराबाद के 2 को माइनस करना पड़ा और वो इतना अच्छा मेहनत करके आए। तो जाहिर है जब मेहनत होती है तो फिर कंपटीशन होता है तो फिर फैसला भी होता है। अब सभी अच्छा पढ़ रहे हैं, सबको किस तरह नंबर दें? कहीं ना कहीं कुछ ना कुछ रख के कोई बात देखते हैं, कुछ हम फिर अपनी फ़नी तरकीबात से और उस ख़ास टेक्निक से उस स्केल पे हम चेक करते हैं और उसके बाद ये हम फैसला करते हैं। और बड़ा मुश्किल फ़ैसला हुआ है, बहरहाल इस दफ़ा बहुत मुश्किल फ़ैसला हुआ है और बहरहाल सरकार ने करम किया और हमने वो फ़ैसला कर लिया। तो कोई भी अपने आप को हारा हुआ ना समझे, सब सरकार की नज़र में जीते हुए हैं। हम सब आशिकान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हैं, हम सब। और मैं दुआ करता हूँ कि ये जितने जीतने वाले हैं, जितने हारने वाले हैं, एक दिन ऐसा भी आए कि खुद सरकार गुंबद खिज़रा के सामने जाके अपनी हाज़िरी पेश करे। आमीन आमीन सुम आमीन। सो दोस्तों, ही असांजा 5 जेके कंटेस्टेंट्स आहिनि जेके इंशाअल्लाह सना खान मुस्तफ़ा सीज़न 2 जे फाइनलिस्ट लिस्ट में ही 5 ई ॼणा शामिल थिया आहिनि ऐं जेके न शामिल थी सघिया आहिनि उन्हनि जे लाइ असांजो बेस्ट विशिस आहिनि। अलाह साईं तव्हांखे हमेशह ईअं ई ख़ुशि रखे। सो इंशाअल्लाह वरी फाइनल में मुलाक़ात थींदी, इन्हनि 5 जे विच में थींदो मुक़ाबिलो ऐं जजिस बि असांजा सेम हूंदा, इहे 5 ई कंटेस्टेंट्स बि असां सां गॾु हूंदा इंशाअल्लाह। तेसीं ताणी पंहिंजो ख़्यालु रखिजो, वरी इंशाअल्लाह फाइनल में मुलाक़ात कयूं था। खुदा हाफ़िज़। काबे की रौनक, काबे का मंजर, अल्लाह अकबर अल्लाह अकबर।